मलीर में हलीम आदिल शेख, एजाज सवाती ऐं ॿियनि पारां किरोड़े रुपयनि जी लागत सां तामीर थियल कॉलेजनि जो दौरो कयो वियो। मलीर जे साले मोहम्मद ॻोठ, मुज़फ़राबाद कॉलोनी ऐं इब्राहिम हैदरी में किरोड़े रुपयनि जी लागत सां क़ाइम कयल डिग्री कॉलेजनि जो हलीम आदिल शेख, एजाज सवाती ऐं ॿियनि पारां दौरो कयो वियो। उन मौके ते हलीम आदिल शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत किरोड़े रुपयनि जी लागत सां डिग्री कॉलेज तयार कया आहिनि, पर अफ़सोस उहे कॉलेज सालनि खां बंदि पियल आहिनि, जंहिं सबबि कॉलेजनि जूं बिल्डिंगूं ज़बून हाल बणिजी तबाह थी वयूं आहिनि। 2005 में बिल्डिंग बन गई है, लेकिन 12 साल बनने के बावजूद, 18वीं तरमीम के बावजूद, तकरीबन 5000 अरब से ज़्यादा बजट होने के बावजूद आज ये बिल्डिंग ये खाली पड़ी है। आज अभी तक इसको आबाद नहीं किया गया। इंशाल्लाह ये जो बात करते हैं, इन्होंने 18वीं तरमीम के जनाजा, ये भी एक जनाजा है जो 18वीं तरमीम का जनाजा है कि पैसे अरबों रुपए वफाक से लेने के बावजूद, गरीब का पैसा लेने के बावजूद, कहीं ओमरी के पास चला गया, कभी जेबा में चला गया, कभी रक्शे वाले के अकाउंट में, कभी टैक्सी वाले के अकाउंट में, और यहाँ इस इलाके के गरीब बच्चे, मासूम बच्चे, इनके पास कोई पढ़ने की जगह नहीं है। मलीर में पीपल्स पार्टी ने हमेशा क्लेम किया उनका मलीर था, लेकिन इतनी बड़ी बड़ी बिल्डिंगें बन गई, लेकिन आज तक आबाद नहीं कर सके। इंशाल्लाह इनको बेनकाब करेंगे, पूरे सूबे में बेनकाब करेंगे। हुन चयो त किरोड़े रुपया करप्शन करे रुगो कॉलेजनि जूं बिल्डिंगूं ठाहियूं वयूं आहिनि, पर उन्हनि खे तालीम लाइ नाहे खोलियो वियो। हलीम आदिल शेख वधीक चयो त 18वीं तरमीम जी आड़ में तालीम ऐं सिहत जी मद में अरबे रुपया करप्शन कई वई आहे। सिंध में तालीम खे हथ वठी तबाह कयो वियो आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।